नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वक्त आए पीर जो गोठ में खबर ॾींदा हलूं त ज़ाल मुड़स जे जेड़े दौरान तेज़ रफ्तार कार अबल वाह में किरी पई। पुलिस ऐं ॻोठाणा बर वक्त पहुची कार में फाथल ज़ाल मुड़स खे ॿाहिरि कढी वरितो। रेस्क्यू करण खां पोइ पुलिस जोड़े खे हिरासत में वठी छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिब कार में सवार सदाम सांगी ऐं संदसि घरवारी मारिया विच में जहिड़ो थी पियो ऐं उन दौरान कार अबल वाह में किरी पई। वाक़े वारे हंधि मौजूद माण्हुनि मूजिब जोड़े जे कार जे पुठियां हिकु पुलिस जी गाॾी अची रही हुई ऐं ड्राइवर पुलिस खां बचण जी कोशिश करे रहियो हो। उन दौरान संदसि कार अबल वाह में किरी पई। पुलिस सदाम सांगी ऐं मारिया खे रेस्क्यू करण बाद हिरासत में वठी छॾियो आहे। पुलिस ज़रियनि मूजिब मारिया चवण आहे त सदाम खेसि मारण जी कोशिश करे रहियो हो ऐं चई रहियो हो त पाण खे बि मारींदुसि ऐं तोखे बि मारींदुसि। पुलिस जो चवण आहे त मामले जी वधीक जांच कई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।